मेहन जी सब्ज़ी हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में वॾे पैमाने ते मुख़्तलिफ़ खाधनि में इस्तेमाल कई वेंदी आहे। केतिरनि ई माण्हुनि ख़ासि करे ॿारनि जो मुंहुं मेहन जो चढ़ियल ॿोड़ ॾिसी ख़राब थी वेंदो आहे, पर उन्हनि खे इहा ख़बर नाहे त उहे मेहा न खाई कहिड़े फ़ाइदनि खां महरूम बणिजनि था। मेहन में कैलोरीज़ जो मिक़दार तमामु घटि, जॾहिं त ज़रूरी शयूं जहिड़ोक विटामिन सी, विटामिन ए, पोटाशियम ऐं खुराक जा ॿिया जुज़ इंतिहाई झझे मिक़दार में हूंदा आहिनि। इहो ई सबबु आहे त उहे गॾियल सिहत ऐं तंदुरुस्तीअ लाइ तमामु बहितरीन सब्ज़ी आहिनि। मेहन में घणे मिक़दार में मौजूदु खुराक हाज़मे जे निज़ाम ऐं आंड्रनि जी हरकत खे बहितर करे थी। मेहन जो इस्तेमाल करण सां कब्ज़ी ऐं हाज़मे जे ॿियनि मसइलनि मां छुटकारो माणे सघिजे थो। मेहन में मौजूदु पोटाशियम जो मवादु ब्लड प्रेशर जी सतह खे बरक़रार रखण में मदद करे दिलि जी सिहत खे बहितर बणाईंदो आहे। जॾहिं त पोटाशियम वारी हर खुराक दिलि जी बीमारियुनि ऐं फालिज जे ख़तरनि खे घटाईंदी आहे। उन करे मेहा दिलि जी बीमारियुनि ऐं फालिज लाइ बि फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। मेहा बीटा कैरोटीन मानण जो बि बहितरीन ज़रियो आहिनि, जंहिंसां जिस्म में विटामिन ए जो मिक़दार वधंदो आहे, जंहिंजे करे अखियुनि जी रोशनी ऐं अखियुनि जी सिहत बहितर रहे थी। मेहन में मौजूदु विटामिन्स ऐं एंटीऑक्सीडेंट्स चमड़ीअ खे सिहतमंद बणाइण में अहम किरदार अदा कंदा आहिनि। विटामिन ए अखियुनि सां गॾु ख़ासि करे चमड़ीअ जे सेलनि जी वाधवेज ऐं मरम्मत करण लाइ तमामु बहितरीन साबित थींदी आहे। मेहन में घटि मिक़दार में मौजूदु ग्लाइसेमिक इंडेक्स ऐं कार्बोहाइड्रेट्स मवाद उन्हनि खे शुगर जे मरीज़नि लाइ बि बहितरीन खुराक बणाए थो। घुर्बल मिक़दार में उन्हनि जो इस्तेमाल रत में शुगर खे कंट्रोल करण में मदद कंदो आहे। मेहन में कैल्शियम ऐं फास्फोरस जी मौजूदगी हॾियुनि ऐं ॾंदनि जी सिहत बरक़रार रखण जो सबबु बणिबी आहे, जॾहिं त उन्हनि में मौजूदु विटामिन सी जो झझो मिक़दार मुदाफ़ियती निज़ाम खे वधाइण में अहम किरदार अदा कंदो आहे। मेहा जिस्म खे इन्फेक्शन खां बचाईंदा ऐं बीमारियुनि सां मुक़ाबिलो करण में मदद कंदा आहिनि।